दादू चेयरमैन म्यूनसिपल कमेटी पीर दानिश अली काउंसलरनि वर्करनि ऐं सोशल वर्करनि समेत म्यूनसिपल ऑफिसरनि सां गॾु शहर जो विज़िट कयो। उन मौक़े ते शाहजहान पार्क 1 ऐं 2 पिणु विज़िट कयो ऐं शाहजहान पार्क ते वणकारी मुहिम जे सिलसिले में निम जा वण लॻाया ऐं सफ़ाई सुथराई जे कम जी जांच वरिती। उन खां अलावा शहर जी ड्रेनेज स्कीमुनि जो पिणु जाइज़ो वरितो। उन मौक़े ते काउंसलर हाजी लियाकत अली सूमरो, काउंसलर कुर्बान अली चांडियो, काउंसलर सईद अहमद मल्ला, काउंसलर रियाज़ अली गोपांग, काउंसलर गुल मोहम्मद पंवर, शमसुद्दीन बबर, अॻूणो एडमिनिस्ट्रेटर इमदाद हुसैन डावश, स्टाफ ऑफिसर शमीर खान चौहान, मोहम्मद असलम चौहान, अहमद नवाज सोलंकी, मुनीर अहमद मल्ला, लाला दस्तगीर चांडियो, आलम मेमून, ज़ीशान लुंड, म्यूनसिपल चीफ ऑफिसर अयाज़ अली पंवर, जावेद राह पुटरो समेत म्यूनसिपल अमलो ऐं पार्टी वर्कर पिणु मौजूद हुआ। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।